नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। आया संझा से धंधा से हेडलाइन से वज़ीर-ए-आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ जो पेशावर हेडक्वार्टर्स जो दौरो। ISPR मूजिब वज़ीर-ए-आज़म के इस्तेहकाम ऑपरेशन ऐं अफ़गान सरहद ते कुंडेदार तारुन बाबत ब्रीफिंग। वज़ीर-ए-आज़म इमरान खान शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। KP जो गवर्नर ऐं वॾो वज़ीर बि वज़ीर-ए-आज़म सां गॾु हुआ। सिंध असेंबली रहीम यार खान में मंदिर ते हमले खिलाफ मज़म्मती ठहराव इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। पीपल्स पार्टी GDA MQM ऐं PTI ठहराव जी हिमायत कई। स्पीकर साफ़ जे तहफ़्फ़ुज़ समेत 12 सरकारी बिलनि जी मंज़ूरी जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जो चवणु आहे त मंदिर वाक़ियो इंतिहाई अफ़सोस जोॻो आहे। वाक़े जी मुकमिल जांच थियणु घुरिजे। सिंध असेंबली में कश्मीर बाबति ठहराव गॾियल तौर ते मंज़ूर कयो वियो। क़ौमी असेंबली रहीम यार खान में मंदिर ते थियल हमले खिलाफ ठहराव गॾियल राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव ममलिकती वज़ीर अली मोहम्मद खान पेश कयो। अली मोहम्मद खान जो चवणु हो त ॾुख जी हिन घड़ी में ऐवान हिंदू बिरादरी सां गॾु आहे। वज़ीर-ए-आज़म वाक़े जी मज़म्मत कई ऐं जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण जी हिदायत कई। मुल्की आइन अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो। हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी ख़ातिरी करायूं था। कोर्ट ने रहीम यार खान मंदिर हमले केस बाबत पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी। चीफ जस्टिस रहीम यार खान ने मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मार्क्स न त जेकॾहिं कमिश्नर डिप्टी कमिश्नर ऐं DPO कम नथा करे सघनि त उन्हनि खे उहिदनि तां फारिग करियो। पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करण में नाकाम थी। वाक़े खे 3 ॾींहं गुज़री विया पर हिकु जवाबदार खे बि नाहे पकड़ियो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मज़हबी नफ़रत पखेड़नि खिलाफ़ कार्रवाई मंदिर ते हमलो मज़हब जो अफ़सोसनाक अमल आहे। मुल्क में अक़लियतुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणायो वेंदो। अहिड़ा वाक़िया पाकिस्तान जी बदअमनी जो प्रण न आहिनि। मंदिर बेहुरमती कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सूबाई हुकूमत सां सहकार कयो वेंदो। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात। सिंध में अमन अमान सूरतहाल तौर तरक़ियाती मामलनि ते ॻाल्हियूं। गवर्नर ऐं वॾे वज़ीर तरफ़ां कोरोना SOPs ते मुकमिल अमल कराइण लाइ भरपूर कोशिशूं वठण ते इत्तफ़ाक़। इमरान इस्माइल चवे थो मुल्क जी तरक़ी कराची शहर सां वाॻियल आहे। मुराद अली शाह जो चवणु त वफ़ाक़ ऐं सूबे में राब्ता मज़बूत करण जी ज़रूरत आहे।